अदा दोस्तन के सरकारी मशीनरी मिलियल है वफ़ाक़ जी उन ज़ोर ते असांजे कुछ पोलिंग स्टेशन जीअं छापर दीनशाह है उनखे प्रिजाइडिंग बंदि करे वेठा आहिनि। जैसे पार है उते रात सां एजेंट लेडीज़ एजेंट विया उन्हनि सां बदतमीज़ी कयो अथनि। सुबुह जेंट्स विया उन्हनि खे उतां कढियो अथनि, बदतमीज़ी कयो अथनि, मथनि में धक हया अथनि। ऐं उन खां पोइ हींअर केसराड़ हिकिड़ी पोलिंग स्टेशन आहे छाछरो जी हदूद में, उन पोलिंग जे बॉक्सिस खे साड़ियो वियो आहे, उते रैगिंग करण जी कोशिशि कई आहे। पोइ उते शाबश आहे फोर्सिस के जे उते सॼो बचायो आहे। साईं जेके जेको जिनजी पोलिंग हूंदी जेको खटंदड़ हूंदो उहो कीअं बाहि ॾियारंदो, एतिरो केॾा हर को सम्झे थो, आवाम सम्झे थी। साईं उन्हनि जो वोटर उते हो ई कोन को, सभु उते असांजा पीपल्स पार्टी जा हुआ, असांजा हुआ। उन्हनि खे ज़ोरी पोलिंग स्टेशन ते बाहि ॾियारी अथनि, माण्हुनि सां उते विड़िया आहिनि, बदतमीज़ी कई अथनि। पोइ ज़ाहिर फोर्सिस में कार्रवाई कई आहे। ऐं जेसे पार ते राति असांजी लेडीज़ वई एजेंट उन्हनि सां उते बदतमीज़ी कई अथनि, धक हया अथनि मथनि में, गाॾियुनि खे धक हया अथनि। सुबुह जो मेल विया आहिनि, छोकिरा विया आहिनि, उन्हनि सां त बदतमीज़ी कई आहे, विड़िया आहिनि। साईं छापर दीनशाह हलणु कोन था ॾियनि। बाक़ी केसराड़ हाणे थोरी देरि में चालू थियण वारो आहे ऐं जेसियो पार ते हले पियो शायदि। साईं सरकारी मशीनरी फीडर यूज़ थिए पई, पर असां वटि आवाम जी ताक़त आहे, आवाम जी मोहबत है। इंशाअल्लाह अल्लाह कंदो शाम जो जीत पीपल्स पार्टी थींदी। छा खेसर ये साईं अमीर अली शाह जी पोलिंग आहिनि, मुंहिंजो वोट ई कोन्हे साईं हिते, ठीकु आहे। इहो कूड़ था ॻाल्हाइनि, असां सच ॻाल्हाईंदासीं, अल्लाह खे हाज़िर नाज़िर सम्झी। बाक़ी जेसे जे पार में साईं सरफराज शाह वेठो आहे, मूं मुंहिंजी पंहिंजी औताक़ ते आयो आहे, पुछी सघो था तव्हां। चांहि पीती आहे, 10 ॿियूं गाॾियूं गॾु आहिनि, ॿिया बि महिमान आहिनि, मूं उन्हनि जी महिमानी कई आहे, अहिड़ी का ॻाल्हि कोन आहे। जेसे जे पार में बाक़ी गॾिड़ो हुननि MP अब्दुल रज़ाक जे भाउ खे उन्हनि तड़े कढियो आहे, हू बि आयो हुते हाजी, हा उतां जा एजेंट हुआ ऐं हू वेठा आहिनि हिते हींअर। जेसे पार में कमरदीन बि वेठो साईं सरफराज शाह खे ॿुधाई पिए, ॿी अहिड़ी का ॻाल्हि कोन आहे। जोगी वेरो उन्हनि जी आहे, गॾिड़ो उन्हनि जी आहे, हू पंहिंजी मनमानी कनि पिया। असां साईं असीं चऊं था साईं सिधी साफ़ इलेक्शन हले, ग़रीब खे छॾियो वञे, वोट करे पोइ जंहिंखे करे। असीं इन ते आहियूं, जंहिंजो हक़ आहे हुनखे मिलणु खपे। असीं चऊं था इहा गुंडागर्दी न थियणु खपे ऐं थर जी आवाम खे छॾियो वञे, जंहिंजो राइट हक़ आहे, पोइ चाहे कंहिंखे बि मूंखे ॾे या साम्हूं कैंडिडेट खे ॾे। पर हाणे ॾिसो, तव्हां ॾिसी सघो था असां हिते पोइ हिते हाणे सिंध गवर्नमेंट ऐं हुन सां मुक़ाबिलो करणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे साईं। असीं त हलो मर्कज़ चवनि था, वाक़ई आउं मञा थो, पर मर्कज़ साईं मथे रहियो पर